हैदराबाद में क़ौमी अवामी तहरीक पारां सिंधियाणी तहरीक जे बानी अॻवान अदीब उस्ताद ऐं क़ौमी फ़नकारा जी ज़रीना पलोची 17हीं वरसी मल्हाई वई। SS न्यूज़ जे ब्यूरो चीफ ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी मूजिब वरसीअ जे मौक़े ते हैदराबाद में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी नायब सदर डॉक्टर अज़ीज़ टालपुर ऐं सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी सदर ज़ीनत समूह जी अॻवानी में इल्ताफ़ ख़ासकेली, रफ़ीक अहमदानी, अब्बास पठान, नज़ीरा कुरैशी, नुसरत ख़ासकेली, फरहाना सोलंकी, सिंधु कुंडरानी ऐं कायनात कुंडरानी समेत सवें कारकुननि कासिमाबाद में अलमदार चौक भरिसां मज़ार ते पहुची गुलनि ऐं अजरकनि जी चादर चाढ़े खेसि शानदार लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। उन मौक़े ते हुननि चयो आहे त जी ज़रीना बलोच गीतनि ज़रिए मज़ामत कई। हुन 1 यूनिट में आमिरियत ख़िलाफ़ जिदोजहद कई। जनरल परवेज़ मुशर्रफ जी आमिरियत में कालाबाग डैम, पाणी, सिंध जी वहदत, वसीलनि ऐं हक़नि लाइ औरतुनि ऐं लखें अवाम सां गॾिजी लॉन्ग मार्च बि कया। हुन पंहिंजो वक़्तु घर, फ़न, अदब, औलाद, किताब ऐं गीत क़ौम खे अर्पे छॾिया।